Assalamu alaikum, my dear students. This is Fayaz Ahmad, your English teacher. Down for the beginner session में असी काफ़ी ॾींहंनि खां न्यूज़ पढ़ूं पिया. आई होप के जेके प्रीवियस असांजे वीडियोज़ तव्हां ॾिसी चुका हूंदो ऐं उन्हनि मां तव्हां काफ़ी कुझु सिखी चुका हूंदो. अचो त अॼोकी न्यूज़ खे रीड कयूं. क्राउड स्टॉर्म्स PTI ऑफिस. हुजूम PTI ऑफिस में काहे पए थो टू गेट फ्री राशन हासिल करण जे लाइ. क्राउड माना हुजूम, स्टॉर्म्स माना काहे पवण. कराची. द क्राउड्स ऑफ पीपल हिन सेंटेंस ही जेको सेंटेंस स्ट्रक्चर आहे, क्राउड्स ऑफ पीपल हिते सब्जेक्ट आहे. स्टॉर्म्ड द ऑफिस ऑफ ए पाकिस्तान तहरीक इंसाफ़. पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे MPA जी ऑफिस में घिड़ी पए थो. इन बल्दिया टाउन घिड़ी पियो. इन बल्दिया टाउन में ऑन सैटरडे ते टू रिसीव फ्लोर बैग्स अटो हासिल करण जे लाइ एंड पैकेट्स ऑफ द राशन ऐं राशन जा पैकेट्स वठण जे लाइ दैट वर टू बी डिस्ट्रीब्यूटेड जेके विराइजणा हुआ फॉर फ्री बिल्कुलु मुफ़्त में. डियर स्टूडेंट्स, ही जेको सेंटेंस आहे दैट वर टू बी डिस्ट्रीब्यूटेड, इहो मथियो जेको सी सेंटेंस पढ़ी आया आहियूं पीपल स्टॉर्म द ऑफिस, इहो आहे पास्ट इंडेफिनाइट सेंटेंस टेंस आहे. हेठि दैट वर टू बी डिस्ट्रीब्यूटेड इहो असांजो पैसेज जो सेंटेंस आहे. अपॉन विच द पुलिस अराइव्ड, जंहिं ते पुलिस पुॼी वई, इहो बि पास्ट इंडेफिनाइट जो सेंटेंस आहे. एंड प्रिवेंटेड ऐं रोकियईं दी सिचुएशन फ्रॉम डिटोरिएटिंग, सूरत हाल खे बिगड़ण खां रोके वरितईं. द क्राउड हैड स्टॉर्म्ड, ही जेको सेंटेंस आहे पास्ट परफेक्ट आहे. क्राउड हैड स्टॉर्म्ड द ऑफिस ऑफ PTI MPA मलिक शहजाद ऐवान. हुजूम हुयो उहे PTI MPA मलिक शहजाद ऐवान जे ऑफिस में काहे पियो. ए सीनियर ऑफिसर सेड दैट, हिकिड़ो पुलिस सीनियर ऑफिसर ने चयो, फादर ऑफ द लेजिस्लेटर हैड इनवाइटेड द पुअर. ही जेको कानून साज़ आहे या जेको जो MPA जो फादर आहे, उन दावत ॾिनो ग़रीबनि खे एंड डिज़र्विंग पीपल ऐं मुस्तहिक माण्हुनि खे ऑफ द लोकलिटी, उन इलाइक़े जे माण्हुनि खे, उन इलाइक़े जे ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि खे दावत ॾिनई टू सबमिट देयर एंड कंप्यूटराइज़्ड नेशनल आइडेंटिटी कार्ड्स, त जीअं उहे पंहिंजा कंप्यूटर आइडेंटिटी कार्ड्स नेशनल आइडेंटिटी कार्ड्स या NICs जमा कराइनि फॉर फ्री डिस्ट्रीब्यूशन ऑफ एसेंशियल फूड आइटम्स अमंग देम, त उन्हनि जे विच में अहम खाद पीत जूं शयूं विराइजी सघजनि. दी ऑफिसर सेड अराउंड 200-250 पीपल. ऑफिसर चयो त 200 खां 250 माण्हू गेदर्ड जेके गॾु थिया देयर उते. अज्यूमिंग उन्हनि सम्झो पिए दैट त दी राशन्स वर बीइंग डिस्ट्रीब्यूटेड एट द ऑफिस, त हिन ऑफिस में राशन विराइजी रहियो हुयो. इन दी मीन टाइम, उन ई वक़्तु दी लॉ मेकर्स फादर, लॉ मेकर जो जेको पीउ आहे, लेफ्ट द प्लेस, उतां वियो हलियो आफ्टर कलेक्टिंग सम NICs, कुझु NICs जमा करण खां पोइ. विच जंहिं शइ अपेरेंटली ज़ाहिरी तरह एंगर्ड दी मोब, इन हुजूम खे कावड़ाए विधो. दे स्टार्टेड चांटिंग स्लोगन्स, उन्हनि नारा हणण शुरू कया एंड बिकेम एजिटेटेड ऐं परेशान थी विया. दी पुलिस रश्ड टू द स्पॉट, पुलिस उन जॻह ते पुॼी वई. आफ्टर रिसीविंग इंफॉर्मेशन, ॼाण मिलण खां पोइ एंड डिस्पर्स दी क्राउड, ऐं हिन हुजूम खे छड़ो छड़ करे छॾियईं. डिस्पर्स माना छड़ो छड़ करे छॾियईं. दी ऑफिसर सेड, ऑफिसर चयो दी लेजिस्लेटर्स फैमिली, ये जो कानून साज़ या जो MPA आहे इन जी फैमिली टोल्ड दी पुलिस खे चयईं दैट दी पीपल वर देयर वोटर्स, त उहे माण्हू उन्हनि जा वोटर्स हुआ. एंड दैट दे डिड नॉट वांट एनी लीगल एक्शन,
इहे माना को बि क़ानूनी कार्रवाई नथा चाहिनि अगेंस्ट दैम उन्हनि जे ख़िलाफ़। दी पुलिस एडवाइज़ड दैम पुलिस उन्हनि खे सलाह ॾिनो नॉट टू इनवाइट द क्राउड त माना हिन हुजूम खे तव्हां दावत न ॾियो एट दी ऑफिस में बिकॉज पुलिस एडवाइज़ड दैम नॉट टू इनवाइट द क्राउड पुलिस उन्हनि खे सलाह ॾिनी त तव्हां हुजूम खे न दावत ॾियो एट द ऑफिस में बिकॉज छो त इट वॉज अगेंस्ट दी गवर्नमेंट बैन छो त गवर्नमेंट जे बंदिश जे ख़िलाफ़ आहे। माय डियर स्टूडेंट्स ही जेको असीं पढ़ी आया आहियूं न्यूज़ अचो त हिन जे वोकेबलरी खे डिस्कस कयूं। पहिरियों वर्ड आहे स्ट्रॉम वर्ब आहे मूव वायलेंटली माना कावड़ सां माना हलण वञण काई पवण सिंधी में आहे काई पवण। नंबर 2 आहे प्रेवेंट वर्ब आहे प्रेवेंट इंग्लिश में मीनिंग अथसि स्टॉप रोकण। नंबर 3 डिटोरिएट वर्ब आहे डिटोरिएट माना वर्सन बिगड़ण। एसेंशियल एडजेक्टिव आहे एसेंशियल माना नेसेसरी जेका ज़रूरी शयूं आहिनि। अज्यूम माना वर्ब आहे अज्यूम जो इंग्लिश में मीनिंग आहे सपोज सम्झण। मोब नाउन आहे मोब माना क्राउड थ्रोंग हुजूम फसादी माण्हू उनखे चयो वेंदो आहे। चांट माना नारा हणण चवण ॻाइण या जेका स्पेशली नारा वग़ैरह। सलोगन नाउन आहे सलोगन माना वार किराए सिंधी में असीं चऊं था नारो। डिस्पर्स वर्ब आहे डिस्पर्स माना स्केटर छड़ो छड़ करण। डियर स्टूडेंट्स ही जेको असीं न्यूज़ पढ़ी आयासीं ही जेके वोकेबलरी असां डिस्कस कयोसीं आई होप कि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिननि खे तव्हां हिन वोकेबलरी खे तव्हां पंहिंजे रजिस्टर में फेयर कयो यादि कयो ऐं हिननि खे कोशिशि करे पंहिंजे जुमलनि में इस्तेमालु कयो। थैंक यू।